ॾे परॾे में मौजूदु मुंहिंजे समूरनि सॼण साथियुनि खे पंहिंजे यूट्यूब चैनल थर थाक ते भलीकार। अस्सलाम वालेकुम, नमस्ते, हक़ मौजूद, ख़ुश आबाद हुजो। देश परदेस जी कुंड कुर्छ में वसंदड़ मुंहिंजनि ढाटीअड़नि, मारूड़नि, थरी मारूड़नि ऐं थरपारकर, उमरकोट, चेलार, कांटियो, न्यूछोर, छोर, अमराणे जे मुख़्तलिफ़ शहरनि में रहंदड़ थरी मिसकिन मारूड़नि समेत बॉर्डर जे हुन पार वसंदड़ बीकानेर, जोधपुर, बाड़मेर, जैसलमेर ऐं छोटण डूंगर खां वठी जेको बि राजस्थान जो इलाइक़ो आहे उन में वसंदड़ जेके ढाटीअड़ा थरी माण्हू आहिनि उन्हनि समूरनि खे सिक भरियो सलाम अॼोके हिन अहम तरीन वीडियो में। तो जी दोस्तियो, अॼु हिन अहम तरीन वीडियो में तफ़सीली कचरी कंदासीं थर जे लोक गीतनि, रासोड़नि, थर जे लोक जेको विज़डम आहे उन ते, उन समूरे पस मंज़र ते ॻाल्हाईंदासीं। उहो गीत जेको मरहूमा फौजिया सुमरो जे आवाज़ में ॾे परॾे में सॼी दुनिया में मशहूरी माणे चुको। जाए तो मांजे अमराणे रे शहर, बेड़लो मारो नज़र मारियो रे। ही ख़ूबसूरत गीत इन ते कचेरी उन सां अॻु तव्हां दोस्तनि खां वेनिती आहे, गुज़ारिश आहे त पंहिंजे यूट्यूब चैनल थर थाक खे पहिरियों भेरो ॾिसी रहिया आहियो, ॿुधी रहिया आहियो त वीडियो ॾिसी उनखे शेयर करियो, लाइक करियो ऐं कमेंट कयो ऐं पंहिंजे चैनल थर थाक खे सब्सक्राइब ज़रूरु करियो। तो जी हाँ दोस्तो, थरपारकर ऐं पुराणो जेको ढाट राजस्थान आहे, बॉर्डर जे हुन पार तोड़े बॉर्डर जे हिन पार वसंदड़ जेके थरी मारूड़ा आहिनि उन्हनि में लोक गीतनि जी हिकिड़ी पंहिंजी दुनिया आहे जेका हलंदी रहंदी आहे ऐं उहा सफ़र कंदी रहंदी आहे ऐं उन में ॾींहं बाए ॾींहं तरक़ी ईंदी रहंदी आहे। रोज़ नवां लोक गीत, नयूं लोक कथाऊं, नवां लोक दास्तान साम्हूं अची ईंदा रहनि था। कचेरियुनि ऐं कमेट्रीज़ खां वठी म्यूज़िक जी दुनिया में ख़ूबसूरत लोक गीतनि, लोक ॿोलनि सां साज़नि ते जॾहिं ख़ूबसूरत आवाज़, ख़ूबसूरत फ़नकारनि जा हवाउनि जे दोष लहरनि में गुम थियनि था त ईअं महसूसु थींदो आहे त ॼण अमराणो साह थो खणे। उन अमराणे जे अंदरि जेका मशहूरु ॻाल्हि आहे उहा इहा आहे जेका पूरे बर सग़ीर में मशहूरु आहे त चूड़ा जेके ढाटी माण्हू पाईंदा आहिनि, देसी माण्हू पाईंदा आहिनि, जंहिंखे चवंदा आहिनि समाट जूं जातियूं, जिन में रायमा, सोमरा, समेजा, नोहड़ी, आरीसर, छछर, महर, मंगरियो, राजड़ तोड़े जेके ॿियूं बिरादरियूं आहिनि उहे ही जेको चूड़ो पाईंदा आहिनि, थरी चूड़ो जेको सुहागण जो चूड़ो आहे उहो अमराणे जे शहर जो तमामु घणो मशहूरु रहियो आहे। पूरे राजस्थान, पूरे ढाट जे अंदरि, पूरे थरपारकर जे अंदरि जेको अमराणे जो चूड़ो आहे, जेको ख़ासि तौर ते अछे रंग जो चूड़ो जंहिं ते चिलकंदड़ ऐं रंगीन जेके पटियूं लॻंदियूं आहिनि, उहो चूड़ो ज़बरदस्त क़िस्म जो चूड़ो आहे जेको सुहागण जो चूड़ो आहे ऐं उहो मशहूरु रहियो आहे। एॾो ख़ूबसूरत चूड़ो आहे, उनजो अहिड़ो पस मंज़र आहे जो उन ते थरी ॿोली में हिकिड़ो लोक गीत बि मशहूरु थियो आहे जेको इन उनवान सां ॻायो वेंदो आहे त जाए तो मांजे अमराणे रे शहर, बेड़लो मारो नज़र मारियो रे। नज़र यानी नज़र मारियो, यानी चूड़ो आहे जेको मुंहिंजे ॿाहुनि जे अंदरि पियल आहे, जंहिंखे ढाटकी में खंच बि चइबो आहे। उन खंच खे जॾहिं ॿांह लोॾे हलां थी त उनखे नज़र लॻी वई आहे ऐं हाणे जेकॾहिं तूं अमराणे जे शहर वञी ऐं पंहिंजे मिट माइट अज़ीज़ अकारिब खे उहा अर्ज़ थी करे नारी सुहागण त जेकॾहिं तुंहिंजो अमराणे शहर वञणु थिए त इहो मुंहिंजे लाइ अमराणे जो चूड़ो ज़रूरु वठियो अचिजांइ। हिननि चूड़नि जा अॼु बि कुझु दुकान उमरकोट जे मुख़्तलिफ़ मार्केटनि में मौजूदु आहिनि जिते इहे चूड़ा तयारु कया वञनि था ऐं हज़ारनि जे तइदाद में इहे ढाट राजस्थान जे मुख़्तलिफ़ शहरनि में, ॻोठनि में विकिरो थियनि था। तोड़े ॾे परॾे में ताईं बि इहे चूड़ा वञनि था। अमराणे जो चूड़ो एॾो मशहूरु आहे। उहो थर जी नारी जो, थर जी सुहागण जो, सूंहं जो हिकिड़ी अलामत आहे, ख़ूबसूरतीअ जी अलामत आहे।
ही अमराणे जो चूड़ो जंहिं ते लोक गीत मशहूर थियो, जाए तो मांजे अमराणे रे शहर बेड़लो मारो नज़र मारियो रे। इहो लोकगीत थर जे मुख़्तलिफ़ थरी लोक फनकार ने ॻायो आहे, पर जंहिं तिर्ज़, जंहिं अंदाज़ में, जंहिं रिदम ऐं रक़्स में, जंहिं मंज़र कशी में मरहुमा फौजिया सुमरो हिन गीत खे ॻायो, शायदि ई ईअं ॿियो को बि फनकार हिन लोकगीत खे ॻाए सघे। हिन लोकगीत जे अंदरि अमराणे जे मार्गनि, भिटनि, अमराणे जी ख़ूबसूरतियुनि, तारीख़ी शहर अमरकोट जे मुख़्तलिफ़ क़िस्म जो जेको सो मंज़रनि खे पेश कयो वियो आहे। यादगिरियूं आहिनि, हिते वलार ढंढ आहे, हिते लांबे तलाउ जो ज़बरदस्त मंज़र आहे, हिते मारवी जो देस आहे, तारीख़ी क़िलो आहे, ही उहो क़िलो जिते मारवीअ खे क़ैद कयो वियो ऐं मारवी पंहिंजे वतन जी उकीर में वापसि रवानी थी, सील ऐं सत बरक़रार रखियो, आख़िरकार मजबूर थी उमर सुमरे खे भेण करार ॾेई अजरखूं ऐं ओढण ओढाए वापसि पंहिंजे देस रवानो करणो पियो। लतीफ़ साईं जी समूरी शाइरी में जेको सुर सारंग आहे, उन में इहे समूरा मंज़र मौजूदु आहिनि ऐं बिल्कुलु उन्हनि ई मंज़रनि जो हिकिड़ो ख़ूबसूरत मंज़र सुहागण जो जेको आहे सो परिणजण आहे। परिणजण खां पोइ उन सुहागण जे चूड़े जो ज़िक्र आहे, उहो ख़ूबसूरत ऐं हसीन चूड़ो जेको ठाहिण में वॾी महिनत ऐं वॾी कमालियत जेको आहे सो उहो उनखे दरकार हूंदी आहे, उन में वॾो वक़्तु लॻंदो आहे, उन बाद उहो चूड़ो तयारु थींदो आहे। फौजिया सुमरो जो हीउ गीत ऐं हिन गीत वारी जेका किसट आहे, उहा लखनि जे तइदाद में कारोबार करे चुकी आहे, हुन रिकॉर्ड बिज़नेस कयो आहे। ही गीत जाए तो मांजे अमराणे रे शहर बेड़लो मारो नज़र मारियो रे मुख़्तलिफ़ थरपारकर जे मशहूर लोक फनकारनि ॻायो आहे। आरब फ़कीर खां वठी ॿिया जेके फनकार आहिनि, लोक फनकार, हिते नज़र मोहम्मद रामसरीअ खां वठी ॿिया बि जेके मशहूर फनकार आहिनि, उन्हनि हिन गीत खे ॻायो आहे। वॾनि वॾनि फनकारनि बि ॻायो आहे। हिन गीत जे अंदरि शादियुनि जो, ख़ुशियुनि जो मंज़र ऐं सुहागण जे चूड़े जो ज़िक्र, शादी जा मंज़र ऐं उनखां पोइ उहे सुहागणियूं जेके अमराणे जो हूंदे वरी बॉर्डर जे हुन पार परिणजनि ऐं उन्हनि जी उते शादी थी वञे, उहे उते ई रहिजी वञनि ऐं वापसि न मोटे सघनि, इहो बि हिकिड़ो वॾो दर्द आहे जंहिंजो बि ज़िक्र हिन गीत जे अंदरि मौजूदु आहे। एॾो शानदार ऐं तारीख़ी हिस्टोरिकल ही गीत जेको फौजिया सुमरो जे आवाज़ में मशहूरु थियो। ख़ुदि फौजिया सुमरो बि थरियाणी आहे, थर वासण आहे ऐं उहा पारकर जे पटनि सां तालुक़ु रखे थी। त पारकर जे पटनि यानी कारूंजर जी ऊची चोटी खां वठी अमरकोट जे तारीख़ी किले जे ऊचनि बुर्जनि ताईं उहे बुर्ज जेके फौजिया सुमरो जे गीतनि सां जॾहिं रोशन थियनि था, उहो अमराणो जिते जॾहिं जाए तो मांजे अमराणे रे शहर बेड़लो मारो नज़र मारियो रे, इहो गीत हले थो केखड़नि में, लांग जीपनि में, लारनि में, तुड़ बसनि में ऐं मुख़्तलिफ़ गाॾियुनि में जॾहिं माण्हू मक़ामी सतह ते हिन गीत खे ॻाइनि था त तारीख़ जो वर्जा थिए थो। अॼोकी वीडियो में एतिरो ई, मिलबो कंहिं ॿी वीडियो में।